ओम शांति। अॼु मुंहिंजी तारीख़ 21 नवंबर 2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा, मीठे मीठे ॿार बाबा कल्प कल्प अची करे तव्हां ॿारनि खे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि। तव्हांखे बि सभिनि खे बाप जो परिचय यथार्थ ॾियणो आहे। प्रश्न ॿारनि के प्रश्न खे ॿुधी करे, ॿारनि जे कंहिं प्रश्न खे ॿुधी करे बाप खे बि वंडर खाईंदा आहिनि, बाबा बि वंडर खाईंदा आहिनि। उत्तर आहिनि, ॿार चवंदा आहिनि बाबा तव्हांजो परिचय ॾियणु मुश्किल आहे, बाबा तव्हांजो परिचय कीअं ॾियूं। कई ॿार ईअं चवंदा आहिनि त चेक करो, ईअं लॻंदो आहे छा असांखे बाबा जो परिचय ॾियणु मुश्किल लॻंदो आहे। इहे प्रश्न ॿुधी करे बाबा बि वंडर खाईंदा आहिनि। जॾहिं तव्हांखे बाप पंहिंजो परिचय ॾिनई त तव्हांखे बि तव्हां ॿियनि खे बि ॾेई सघंदा आहियो न। हिन में मुश्किलात जी ॻाल्हि छा आहे। बाबा ईअं सोचे अलाए मुंहिंजो ॿारु पहचाने न पहचाने, मूंखे कुझु उल्टो सुल्टो न चए न, लेकिन बाबा त ईअं न सोचईं। बाबा त पंहिंजो परिचय यथार्थ रीति शुभ भावना सां ॾिनई कि सभी आत्मायूं मूंखे पहचाने वठंदियूं। इहे त ॾाढो सहज आहे। असां सभु आत्मायूं निराकार आहियूं त ज़रूरु हुनजो बाप बि निराकार हूंदो न। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार सम्झंदा आहिनि बेहद जे बाप वटि वेठा आहियूं। इहे बि ॼाणंदा आहियो बेहद जो बाप हिन रथ ते ई ईंदा आहिनि। बेहद जो बाप हिन रथ में ई ईंदा आहिनि, ब्रह्मा बाबा जी। जॾहिं बाप दादा चवंदा आहिनि त इहे ॼाणंदा आहियो कि शिव बाबा आहे ॿियो, उहो हिन रथ ते वेठा आहिनि, पंहिंजो परिचय ॾियनि था। ॿार ॼाणंदा आहिनि उहो बाबा आहे। बाबा जी मत ॾियण ई रूहानी बाप खे यादि, उहो बाबा आहे। बाबा मत ॾींदा आहिनि कि रूहानी बाप खे यादि करो त सभी पाप भस्म थी वेंदा। निराकार रूप में रूहानी बाप खे यादि करो त सभी पाप भस्म थी वेंदा, जेके ही योग अग्नि चइबो आहे। सभु कुझु भुलिजी करे सिर्फ़ु बाबा ई यादि रहे, तॾहिं असांजा जन्म जन्मांतर जा पाप भस्म थींदा। हाणे तव्हां बाप खे त पहचानंदा आहियो त हीअं कॾहिं थोरी चईंदसीं कि बाप जो परिचय ॿियनि खे कीअं ॾियूं। तव्हांखे बि बेहद जे बाप जो परिचय आहे त ज़रूरु ॿियनि खे ॾेई बि सघंदा आहियो न। असांखे परिचय आहे त असांखे वैसे बि कोई चीज़ असां यूज़ कंदा आहियूं, उनजो रिज़ल्ट सुठो हूंदो आहे त कोशिशि कंदा आहियूं न सभिनि खे ॾियूं। परिचय कीअं ॾियूं, इहो त प्रश्न ई न उठी सघंदो आहे। जीअं तव्हां बाप खे ॼाणो आहे उहो तव्हां चई सघंदा आहियो कि असां आत्माउनि जो बाप त हिकु ई आहे, इन में मुंझण जी दरकार ई न रहंदी आहे। कोई चवंदा आहिनि बाबा तव्हांजो परिचय ॾियणु मुश्किल थींदो आहे। अरे बाप जो परिचय ॾियणु मुश्किल लॻंदो आहे, हिन में त मुश्किलात जी कोई ॻाल्हि ई न आहे। जानवर बि इशारे सां सम्झी सघंदा आहिनि कि फलाणे जो ॿारु आहियां। तव्हां बि ॼाणंदा आहियो असां आत्माउनि जो उहो बाप आहे। असां आत्मायूं हाणे हिन शरीर में असां आत्मा मतिलबु शिव बाबा चवंदा आहिनि तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्माउनि जो बाप उहो असांजो बाप हिन शरीर में प्रवेश आहे। जीअं बाबा सम्झाईंदा आहिनि कि आत्मा अकाल मूर्त आहे। जीअं बाबा सम्झाईंदा आहिनि कि आत्मा अकाल मूर्त आहे, ईअं हुनजो कोई रूप न आहे। जीअं बाबा सम्झाईंदा आहिनि कि आत्मा अकाल मूर्त आहे, ईअं न कि हुनजो कोई रूप न आहे, है न। आत्मा जे रहण जो स्थान बि आहे त आत्मा जो रूप बि आहे। ॿारनि खे पहचान आहे, बिल्कुलु सिंपल ॻाल्हि आहे। आत्माउनि जो हिकु ई बाप निराकार आहे। आत्माउनि जो हिकु ई बाप निराकार आहे। असां सभु आत्मायूं भाउ आहियूं, बाप जी संतान आहियूं न। बाप सां असांखे वरसो मिलंदो आहे। इहे बि ॼाणंदा आहियो अहिड़ो कोई ॿारु हिन दुनिया में न हूंदो जो बाप खे हुनजी रचना खे न ॼाणंदो हूंदो, है न। सभी आत्मायूं पंहिंजे बाप ऐं बाबा जी रचना खे ॼाणंदा आहिनि न, पंहिंजे पीउ जी। त बेहद जे बाप जॾहिं असां चऊं था त माता पिता त हुन बाप खे बि ॼाणणो खपे, हुनजी रचना खे बि ॼाणणो खपे।
दुनिया में अहिड़ो कोई न हूंदो जो बाप खे हुन जी रचना खे न ॼाणंदो हुजे। बाप वटि छा प्रॉपर्टी आहे उहे सभु ॼाणंदा आहिनि। इहा आहे आत्मा ऐं परमात्मा जो मेलो। इहा आहे कल्याणकारी मेलो। इहा आहे कल्याणकारी मेलो। बाबा आहे ई कल्याणकारी, ॾाढो कल्याण कंदा आहिनि। बाप खे पहचानण सां सम्झंदा आहियो बेहद जे बाप सां असांखे बेहद जो वरसो मिलंदो आहे। बाप खे पहचानण सां सम्झंदा आहियो कि बेहद जे बाप सां असांखे बेहद जो वरसो मिलंदो आहे। उहो जो सन्यासी गुरु हूंदा आहिनि उन्हनि जो शिष्यनि खे गुरु जे वरसे जो मालूम ई न हूंदो आहे, है न। बाप खे पहचानण सां सम्झंदा आहिनि बेहद जे बाप सां असांखे बेहद जो वरसो मिलंदो आहे, है न। उहो जो सन्यासी गुरु हूंदा आहिनि उन्हनि जे शिष्यनि खे गुरु जे वरसे जो मालूम ई न हूंदो आहे। हिते त असांजे जेको बाप टीचर सतगुरु आहे उन जे बारे में असांखे सभु कुझु पतो आहे, उन्हनि जो वरसो बि पतो आहे। दुनिया वारे गुरुअनि जे शिष्यनि खे वरसे जो मालूम न हूंदो आहे। गुरु वटि छा मिल्कियत आहे इहे कोई शिष्य खे थोरी मुश्किलात ॼाणंदा हूंदा, है न। जेको सभु कुझु ॾींदो हूंदो उनखे पतो हूंदो। तव्हांजी बुद्धि में त आहे उहो शिव बाबा आहे, मिल्कियत बि बाबा वटि हूंदी आहे। ॿार ॼाणंदा आहिनि बेहद जे बाप वटि मिल्कियत आहे विश्व जी बादशाही स्वर्ग। बेहद जे बाप वटि मिल्कियत आहे विश्व जी बादशाही स्वर्ग। त जेतिरो बाप खे यादि कंदव, बाबा जी श्रीमत ते हलंदव, बाबा खे दिलि सां प्यारु कंदव, न। ॿाहिरां सां प्यारु करण वारा बि ॾाढा आहिनि कि हा बाबा असांखे इहे ॾींदा त बाबा जो चयो वञो, बाबा बाबा करो, ईअं दिखावे वारा बि ॾाढा हूंदा, न। जीअं ॿारु हिकु थींदो आहे दिलि सां प्यारु करण वारो, हिकु थींदो आहे ॿाहिरां सां। इहे ॻाल्हियूं सवाइ तव्हां ॿारनि जी ॿियो कोई जी बुद्धि में न आहे। लौकिक बाप वटि छा मिल्कियत आहे उहो हुननि जे ॿार ई ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हां चईंदा असां जीते जी पारलौकिक बाप जा ठहिया आहियूं, उन्हनि सां छा मिलंदो आहे उहो बि ॼाणंदा आहिनि। असां पहिरियों शूद्र कुल जा हुयासीं, हाणे ब्राह्मण कुल में आया आहियूं। ये नॉलेज आहे ही बाबा हिन ब्रह्मा तन में ये नॉलेज आहे कि बाबा हिन ब्रह्मा तन में ईंदा आहिनि। इन्हनि खे प्रजापिता ब्रह्मा चइबो आहे, न। ये असांखे नॉलेज आहे कि बाबा हिन ब्रह्मा जे तन में ईंदा आहिनि। इन्हनि खे प्रजापिता ब्रह्मा चइबो आहे, न। उहो शिव त आहे सभी आत्माउनि जो बाप। इन्हनि खे प्रजापिता ब्रह्मा खे ग्रेट ग्रेट ग्रैंडफादर चईंदासीं। हाणे असां इन्हनि जा ॿार ठहिया आहियूं। शिव बाबा जे लाइ त चईंदा आहिनि उहो हाज़िरा हज़ूरा जानी जाननहार आहे। इहे बि हाणे तव्हां सम्झंदा आहियो कि उहो कीअं रचना जी आदि मध्य अंत जी नॉलेज ॾींदा आहिनि। उहे सभी आत्माउनि जा बाप आहिनि। उन्हनि जो नाम रूप, उन्हनि खे नाम रूप सां न्यारो चइण त कूड़ आहे, न। जबकि सभी आत्माउनि जो रूप आहे त सभी आत्माउनि जे पीउ जो बि रूप त हूंदो, न। नाम रूप त हूंदो, त उहो नाम रूप खां न्यारो आहे इहे चइण कूड़ आहे। उन्हनि जो नाम रूप बि यादि आहे। रात्रि बि मल्हाईंदा आहिनि। जयंती त मनुष्यनि जी हूंदी आहे, शिव जी रात्रि चईंदा आहिनि। ॿार सम्झंदा आहिनि रात्रि कंहिंखे चइबो आहे। राति में घोर अंधियारो थी वेंदो आहे, अज्ञान अंधेरो आहे, न। ज्ञान सूर्य प्रगटिया अज्ञान अंधेर विनाश। हाणे बि ॻाईंदा आहिनि परंतु अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि कि ज्ञान सूर्य प्रगटिया अज्ञान अंधेर विनाश। इहे जो गायन आहे मतिलबु अज्ञान जे अंधेरे जे समय, अज्ञान जी रात्रि जे समय शिव बाबा जो अवतरण थींदो आहे। इन करे शिव जी रात्रि चईंदा आहिनि। सूर्य कहिड़ा कॾहिं प्रकट थींदो आहे कुझु बि न सम्झंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि ज्ञान सूर्य खे ज्ञान सागर बि चइबो। बाप सम्झाईंदा आहिनि ज्ञान सूर्य खे ज्ञान सागर बि चइबो आहे। बेहद जो बाप ज्ञान जो सागर। सन्यासी गुरु गोसाई आदि पंहिंजनि खे शास्त्रनि जी अथॉरिटी सम्झंदा आहिनि। इनखे चइबो आहे आत्मा ऐं परमात्मा जो मेलो, न।
दुनिया वारा पंहिंजे पाण खे शास्त्रनि जी अथॉरिटी सम्झंदा आहिनि। उहो त भक्ति आहे। ॾाढा वेद शास्त्र पढ़ी करे विद्वान थींदा आहिनि। त बाप रूहानी ॿारनि खे बि सम्झाईंदा आहिनि। इनखे चइबो आहे आत्मा ऐं परमात्मा जो मेलो। दुनिया वारा त छा कंदा रहंदा आहिनि, लेकिन हिते असां आत्माउनि सां बाबा मिलन मल्हाइनि था, त हिनखे चइबो आहे आत्मा ऐं परमात्मा जो मेलो। तव्हां सम्झंदा आहियो बाबा हिन रथ में आया आहिनि। हिन मिलन खे ई मेलो चइबो आहे। जॾहिं असां घर वेंदा आहियूं त उहो बि मेलो आहे। हिते बाप ख़ुदि वेही पढ़ाईंदा आहिनि। उहो फादर बि आहे त टीचर बि आहे। हीअ हिकु ई पॉइंट सुठी रीति धारण करो, भूलो न। हाणे बाप त निराकार आहे, उन्हनि खे पंहिंजो शरीर न आहे, त ज़रूरु बाबा खे पंहिंजो शरीर वठिणो पए न, है न। बाबा खे पंहिंजो शरीर मतिलबु कंहिं न कंहिं शरीर में त अचिणो खपे। त ख़ुदि चईंदा आहिनि कि मां प्रकृति जो आधार वठंदो आहे, न त मां ॻाल्हायां कीअं। शरीर बग़ैर ॻाल्हाइण थोरी थींदो आहे। त बाप हिन तन में ईंदा आहिनि। त बाबा हिन ब्रह्मा तन में ईंदा आहिनि। इन्हनि जो नाम ब्रह्मा रखंदा आहिनि। असां बि शूद्र खां ब्राह्मण ठहिया त नाम बदिलणो ई आहे। नाम त तव्हांजो रखिया आहिनि, परंतु उन में बि हाणे ॾिसो त कोई ई न आहे। हिन करे ब्राह्मणनि जी माला न ठहींदी आहे। मतिलबु बाबा शुरू में ॾाढनि जो नाम रखी, लेकिन उन्हनि मां कोई आहे, कोई हली आहे। भगत माला, रुद्र माला ॻायल आहे न। भगत माला बि हूंदी आहे, रुद्र माला बि हूंदी आहे। ब्राह्मणनि जी माला न ठहींदी आहे। विष्णु जी माला त हली आई आहे न। सूक्ष्म वतन में विष्णु खे 4 भुजा वारा ॾेखारिया अथनि। 2 भुजा लक्ष्मी जी, 2 भुजा नारायण जी। बाप सम्झाईंदा आहिनि मां त धोबी बि आहियां। हाणे बाबा चवनि था मां धोबी आहियां, मां योग बल सां तव्हां आत्माउनि खे शुद्ध ठाहींदो आहे। पोइ बि तव्हां विकार में वञी करे पंहिंजो ई श्रृंगार गवाए ॾींदा आहियो, है न। बाबा असां आत्माउनि जी साफ़ सफ़ाई कंदा आहिनि। धोबी ठही असांखे साफ़ कंदा आहिनि। ऐं ॿार पोइ वरी विकार में वञी करे वरी गंदा थी वेंदा आहिनि, श्रृंगार ख़राबु करे छॾींदा आहिनि। बाप ईंदा आहिनि सभिनि खे शुद्ध ठाहिणु। आत्माउनि खे अची करे सिखलाईंदा आहिनि। त सिखलाइण वारो ज़रूरु हिते खपे न। पुकारदा बि आहिनि, अची करे असांखे पावन ठाहियो। कपिड़ो बि मेलो थींदो आहे त उनखे धोई करे शुद्ध ठाहिबो आहे न। तव्हां बि पुकारदा आहियो, हे पतित पावन बाबा अची करे पावन ठाहियो। ॾिसो हिन समय बाबा हुननि ई आत्माउनि खे शुद्ध करनि था जो थियनि चाहिनि थियूं, जेके थियनि ई नथी चाहिनि ॾियनि। असां बार बार उन्हनि खे शुद्ध करूं, बार बार उहो वापसि सां गंदा थी न वञनि, त इहे बि बाबा जी शक्ति खे वेस्ट छो करो, है न। हिन करे बाबा चईंदा आहिनि अंत में त मूंखे सभिनि खे ठाहिणो ई आहे। हिन समय जो बाबा खे यादि कंदो, जो श्रीमत ते हलंदो, उनखे उहो पंहिंजी महिनत सां हाणे शुद्ध थींदो वेंदो। अगरि बाबा लेकिन टेम्पररी कोई आत्मा खे असांखे कंहिंजी सेवा करणी आहे, किथे वञिणो आहे, त टेम्पररी जे लाइ उन आत्मा जो उहे बुरी स्वभाव संस्कार मर्ज थी वेंदा आहिनि। लेकिन हाणे सदा जे लाइ न थी सघंदा आहिनि, छो जी कई आत्मायूं कलयुगी दुनिया में ई रहणु चाहिनि थियूं। असां उन्हनि खे शुद्ध बि करे छॾूं त उहे वीचारियूं न होॾां रही सघंदियूं, न हेॾे अची सघंदियूं। भई हे शुद्ध थी वेंदियूं त उन्हनि खे हिन परिवार अनुसार हलणो आहे, लेकिन उनखे कलयुगी दुनिया में हुन रीति खाइण पीअण पसंदि। असां ज़बरदस्ती उन्हनि खे सनानु करे विहारूं बि, वापसि गंदा थी वेंदा वञी करे। त बाबा बि कोई ईअं बाबा जी शक्ति छो वेस्ट करो। हिन करे ॾाढो सोचे सम्झी करे जो आपे ई अचे। हिन करे त बाबा जी ज्ञान में घटि माण्हू ईंदा आहिनि, जो आपे ई पावन थियणु अचे, या जेके इच्छा आहे लेकिन बंधनवश नथा अची सघनि, त हुनखे बि बाबा शक्ति उहो यादि कंदी त बाबा हुनजी बि हुते सेफ्टी कंदा आहिनि। लेकिन जो थियण ई नथा चवनि, पावन रहण ई नथा ठहनि, पते ते हुननि खे सुठो लॻंदो आहे रहणु, त बाबा जी शक्ति असांखे हुननि जे प्रति वेस्ट न करणी खपे। बाबा चईंदा आहिनि हे
पुकारदा आहिनि, हे पतित पावन बाबा अची करे पावन ठाहियो। आत्मा पावन ठहे त शरीर बि पावन मिले। त पहिरियों पहिरियों मूल ॻाल्हि आहे सभिनि खे बाप जो परिचय ॾियणु। बाप जो परिचय कीअं ॾियूं, इहे त प्रश्न ई न पुछी सघंदा आहियूं। तव्हांखे बि बाप परिचय ॾींदा आहिनि तॾहिं त तव्हां आया आहियो न। बाबा वटि ईंदा आहिनि, बाप किथे आहे? बाबा वटि ईंदा आहियो, बाप किथे आहे? बाबा हिन रथ ते वेठा आहिनि। ये अकाल तख्त आहे न, तव्हां आत्मायूं बि अकाल मूर्त आहियो। इहे सभु तव्हांजा तख्त आहिनि, भ्रुकुटी सिंघासन जिते तव्हांजी आत्मा विराजमान आहे। उहो त अकाल तख्त जड़ थी वियो। तव्हां ॼाणंदा आहियो मां अकाल मूर्त अर्थात निराकार आहियां, जंहिंजो साकार रूप न आहे। मां आत्मा अविनाशी आहियां, कॾहिं विनाश न थी सघंदी आहियां। हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहियां। मुंहिंजी आत्मा जो पाठ अविनाशी नूंदल आहे। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बि असांजो ईअं ई पाठ शुरू थियो हुयो, है न। जंहिंजो शिव बाबा जो कोई साकार रूप न आहे, न। शिव बाबा जो 5000 साल पहिरियों इहो ई पाठ हुयो, पोइ बि ईअं ई थी वेंदो। 1 संवत सां असां हिते पाठ वॼाइण घर खां ईंदा आहियूं। पोइ बाबा असां आत्माउनि जे लाइ बि चवनि था कि ईअं पाण सां वीचार सागर मंथन करो कि मां आत्मा अविनाशी आहियां, मां कॾहिं विनाश न थींदी आहियां, मां हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आई आहियां। मुंहिंजा आत्मा जो पाठ अविनाशी नूंदल आहे। अॼु खां 5000 वर्ष पहिरियों बि असांजो ईअं ई पाठ शुरू थियो हुयो। 1 संवत सां असां इहे पाठ वॼाईंदा आहियूं, वॼाइण लाइ घर खां ईंदा आहियूं। इहे 5000 वर्ष जो चक्कर आहे न, उहो त लाखों वर्ष रही ॾींदा आहिनि। इन करे थोरे वर्ष जो वीचार में न ईंदो आहे। त ॿार ईअं कॾहिं न चई सघंदा आहिनि कि बाबा जो परिचय असां कंहिंखे कीअं ॾियूं, न। एकांत में अगरि असां आत्म अभिमानी स्थिति में थी करे वीचार करूं त केॾी गहरी ॻाल्हि आहे, न। त कि असां ख़ुदि ई वीचार करूं, मां आत्मा हीअं ई आहियां, मथे रहंदी आहियां, पोइ हीअं पाठ वॼायो, हाणे वरी खां मूंखे उहो पाठ वॼाइणो आहे। त बाबा हाणे चवनि था कि ॿार ईअं न चई सघंदा आहिनि कि असां ॿियनि खे बाबा जो परिचय कीअं ॾियूं। ईअं प्रश्न पुछंदा आहिनि त बाबा खे बि वंडर लॻंदो आहे। अरे तव्हां बाप जा ठहिया आहियो, पोइ बाप जो परिचय छो न ॾेई सघंदा आहियो, है न। पंहिंजे पीउ जो परिचय ॾियणु कंहिंखे मुश्किल थींदो आहे। असां सभु आत्मायूं आहिनि, उहो असांजो बाबा आहे। सर्व जी सदगति कंदा आहिनि। सदगति कॾहिं कंदा इहे बि तव्हांखे हाणे पतो पियो आहे न। बाबा चईंदा आहिनि सदगति कॾहिं कंदा आहिनि, इहे बि तव्हांखे हाणे पतो पियो आहे। कीअं बाबा अची करे सर्व जी सदगति कंदा आहिनि। कल्प कल्प जे संगम युग ते अची करे सर्व जी सदगति कंदा आहिनि। बाबा कल्प कल्प जे संगम युग ते अची करे सर्व जी सदगति कंदा आहिनि। उहो त सम्झंदा आहिनि हाणे 40,000 वर्ष पिया आहिनि, ऐं पहिरियों सां ई चई ॾींदा आहिनि कि नाम रूप सां न्यारो आहे। पर बाबा जे लाइ हाणे नाम रूप सां न्यारी कोई चीज़ थोरी हूंदी आहे। पत्थर बितर जो नाम बि आहे, पत्थर बितर जो बि नाम त आहे न। ॾिसो त बाप वेही सम्झाईंदा आहिनि, मिठे मिठे ॿार तव्हां आया आहियो बेहद जे बाप वटि। बाप बि ॼाणंदा आहिनि केतिरा ढेर ॿार आहिनि। ॿारनि खे हाणे हद ऐं बेहद खां बि पार हली वञिणो खपे। सतयुग जी हद, कलयुग जी बेहद खां बि पार, ओ मथे जिते असां हिकदमि शांती में रहंदा आहियूं। सभु ॿारनि खे ॾिसंदे ॼाणंदे इन्हनि सभिनि खे मां वठी वञण लाइ आयो आहियां। सतयुग में त ॾाढा ई थोरा हूंदा, केतिरो क्लियर आहे, इन करे चित्रनि ते सम्झाइबो आहे। नॉलेज त ॾाढी ईज़ी आहे, बाक़ी यादि जी यात्रा में टाइम लॻंदो आहे। अहिड़े बाप खे कॾहिं बि भुलिजणो न खपे। बाबा चवनि था अहिड़ो जो बाप तव्हांखे एॾो ऊच वरसो ॾिए थो, एॾो ऊच पद ॾिए थो, एॾी ऊच कमाई कराए थो, त अहिड़े बाप खे कॾहिं बि भुलिजणो न खपे असांखे, है न। बाक़ी नॉलेज त ॾाढी ईज़ी आहे,
बाप चईंदा आहिनि मामेकम यादि करो त पावन ठही वेंदो। मां ईंदो ई आहियां त पतित आत्माउनि खे पावन ठाहिनि। तव्हां अकाल मूर्त आत्मायूं आहियो, सभु पंहिंजे पंहिंजे तख़्त ते विराजमान आहिनि न। इहो बि दृश्य अगरि असां बाबा सां गॾु पूरो अनुभव करूं, पूरे विश्व में कीअं सभी आत्मायूं पंहिंजे पंहिंजे अकाल तख़्त ते विराजमान आहिनि। बाबा हिन तख़्त जो लोन वरितो अथई। हिन भाग्यशाली रथ में बाबा प्रवेश थींदा आहिनि। कोई चईंदा आहिनि परमात्मा जो नाम रूप न आहे, त हीअ त थी न सघंदो आहे। उन्हनि खे पुकारंदा आहिनि, महिमा ॻाईंदा आहिनि त ज़रूरु कोई चीज़ आहे न। तमो प्रधान थियण जे कारण कुझु बि सम्झंदा न आहिनि। बाबा सम्झाईंदा आहिनि मिठे मिठे ॿार, एतिरा 84 लख योनियूं त कोई हूंदियूं न आहिनि। एतिरा 84 लख योनियूं त कोई हूंदियूं न आहिनि। आहे ई 84 जन्म। पुनर्जन्म बि सभिनि जो थोरी आहे। ईअं थोरी ब्रह्म में वञी करे लीन थी वेंदा व मोक्ष खे पाईंदा। एॾी पॉपुलेशन वधे थी, पोइ बि माण्हू सम्झनि नथा कि पुनर्जन्म थिए थो। इहे त सभु ठहियल ड्रामो आहे। हिकु कमु जास्ती न थी सघंदो आहे। हिन अविनाशी अनादि ड्रामा सां पोइ नंढा नंढा ड्रामा व नाटक ठाहींदा आहिनि। उहे सभु आहिनि विनाशी, जो 3-3 घंटे जा ठहींदा आहिनि। हाणे तव्हां बेहद में बीठा आहियो। हाणे असां बेहद में बीठा आहियूं। तव्हां ॿारनि खे नॉलेज मिली आहे, असां कीअं 84 जन्म वरिता आहिनि। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि, अॻियां कंहिंखे पतो न हुयो। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि, पहिरियों त कंहिंखे पतो ई न हुयो न। ऋषि मुनि बि चईंदा हुया असां न ॼाणंदा आहियूं। बाप ईंदा ई आहिनि संगम ते। हिन पुराणी दुनिया खे हाणे चेंज करिणो आहे। ऋषि मुनि बि न ॼाणंदा हुया, असां बि न ॼाणंदा आहियूं। हिन पुराणी दुनिया खे हाणे चेंज करिणो आहे। ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना वरी खां बाबा अची करे कंदा आहिनि। उहो त लाखों वर्ष रही ॾींदा आहिनि। कोई ॻाल्हि यादि बि न अचे। लाखों वर्ष ई त महाप्रलय बि कोई थींदो थोरी आहे। बाप राजयोग सिखलाईंदा आहिनि, पोइ राजा ई त तव्हां पाईंदा आहियो न। हिन में संशय जी कोई ॻाल्हि न आहे। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो, पहिरें नंबर में सभिनि खां प्यारो आहे बाप, पोइ नियरेस्ट प्यारो आहे श्री कृष्ण, नेक्स्ट प्यारो आहे श्री कृष्ण। तव्हां ॼाणंदा आहियो श्री कृष्ण स्वर्ग जो पहिरियों प्रिंस नंबर 1 आहे न। उहो ई 84 जन्म वठंदा आहिनि। उन्हनि जी ई अंतिम जन्म में मां प्रवेश कंदो आहियां। हाणे तव्हांखे पतित खां पावन ठाहिणो आहे। पतित पावन बाप आहे ई। पावन पाणिनि जी नदियूं थोरी पावन ठाहींदियूं आहिनि। इहे नदियूं त सतयुग में बि हूंदियूं आहिनि। हुते त पाणी ॾाढो शुद्ध रहंदो आहे। इहे जेकी नदियूं आहिनि उहे त सतयुग में बि रहंदियूं आहिनि। हुते त पाणी ॾाढो शुद्ध रहंदो आहे। किथे सतयुग में त पाणी ॾाढो शुद्ध रहंदो, किचिड़ो आदि कुझु न हूंदो आहे। हिते त केतिरो किचिड़ो पईंदो रहंदो आहे। बाबा खे ॾिठल आहे, उन समय त ज्ञान न हुयो। हाणे वंड लॻंदो आहे पाणी कीअं पावन ठाहे सघंदो आहे न। मतिलबु कहिड़ी अंधश्रद्धा आहे। माण्हू सुठो भलो समझदार इंसान बि उन जॻह ते वञी करे, या के पके भगत भावना वारे सां मिली करे उहो बि सोचंदो हा भई इहो पाणी पावन ठाहींदो। माण्हू दुखी एॾा आहिनि, लेकिन बाबा चईंदा आहिनि हाणे मूंखे बि वंड लॻंदो आहे इहो पाणी कीअं पावन ठाहे सघंदा। त बाप सम्झाईंदा आहिनि मिठे ॿार कॾहिं बि मुंझो न कि बाप खे यादि कीअं करो। अरे तव्हां बाप खे यादि न करे सघंदा आहियो, उहो त कुक जी संतान तव्हां आहियो, एडॉप्टेड ॿार। असां आहियूं बाबा जा एडॉप्टेड ॿार आहियूं। एडॉप्टेड ॿारनि खे जंहिं बाप सां मिल्कियत मिलंदी आहे उन्हनि खे भुलिजी सघंदा आहियूं छा असां न। एडॉप्टेड ॿारनि खे जेके बाबा एॾी मिल्कियत ॾींदा आहिनि उन्हनि खे भुलिजी सघंदा आहियूं। बेहद जे बाप सां बेहद जी मिल्कियत मिलंदी आहे त उनखे भुलिजणो त न खपे न, है न। जेको बाबा असांखे एॾो ऊचो वरसो ॾिए थो, उन बाप खे असां कीअं भुलिजी सघंदा आहियूं।
लौकिक ॿार बाप खे भुलिजंदा आहिनि छा, परंतु हिते माया जो ऑपोज़िशन ॾाढो थींदो आहे। माया जी युद्ध हलंदी आहे। सॼी दुनिया कर्म क्षेत्र आहे, है न। सॼी दुनिया कर्म क्षेत्र आहे। आत्मा हिन शरीर में प्रवेश करे हिते कर्म कंदी आहे। बाप कर्म अकर्म विकर्म जो राज बि सम्झाईंदा आहिनि। हिते रावण राज्य में कर्म विकर्म थी वेंदा आहिनि। हुते रावण राज्य ई न त कर्म अकर्म थी वेंदा आहिनि। विक्रम कोई थींदो ई न आहे सतयुग में। इहा त ॾाढी सहज ॻाल्हि आहे। हिते रावण राज्य में कर्म विक्रम थींदा आहिनि, इन करे विक्रमनि जो दंड भोगणो पवंदो आहे। हिन करे विक्रमनि जो दंड भोगणो पवंदो आहे। ईअं थोरी चईंदासीं कि रावण अनादि आहे, न। अधु कल्प रावण राज्य हलंदो आहे, अधु कल्प परमात्मा ईश्वरीय राज हलंदो आहे। तव्हां हाणे देवता हुयो, तव्हां जॾहिं देवता हुयो त तव्हांजा कर्म अकर्म हूंदा हुया। हाणे इहा नॉलेज आहे असांखे। ॿार ठहिया त पोइ पढ़ाई बि पढ़णी आहे, बसि पोइ ॿियो कोई धंधे आदि तरफ़ ख़्यालात न वञिणो खपे। बसि बाबा मां ऐं पढ़ाई पढ़णी आहे। पढ़ाई में ईअं न कर्म न करिणो आहे। असांजी पढ़ाई आहे ई कर्म कंदे हुए बाबा खे यादि करे पंहिंजी चेकिंग करणु ऐं चेंज करणु। परंतु गृहस्थ व्यवहार में रहंदे धंधो आदि बि करिणो हूंदो आहे त बाप चईंदा आहिनि कमल फूल समान रहो। अहिड़ा देवता तव्हां ठहिण वारा आहियो। उहा निशानी विष्णु खे ॾेई छॾी अथनि, छो जो तव्हांखे शोभदी न आहे, उन्हनि खे शोभदी आहे। उहे ई विष्णु जा 2 रूप लक्ष्मी नारायण ठहिण वारा आहिनि। उहा आहे ई अहिंसा परमो देवी देवता धर्म, है न। बाबा असांखे चईंदा आहिनि उहे ई विष्णु जा 2 रूप लक्ष्मी नारायण ठहिण वारा आहिनि। विष्णु खे ॾेई छॾी अथनि। अहिड़ो देवता तव्हांखे ठहिणो आहे। इहा निशानी विष्णु खे ॾेई छॾी अथनि, छो जो तव्हांखे शोभदी न आहे, न। छो जो तव्हांखे शोभदी न आहे, उनखे शोभदी आहे। उहे विष्णु जा 2 रूप लक्ष्मी नारायण ठहिण वारा आहिनि। उहा आहे ई अहिंसा परमो देवी देवता धर्म। उहा आहे ई अहिंसा परमो देवी देवता धर्म। न कोई विकार जी काम कटारी हूंदी आहे, न हुते कोई लड़ाई झगड़ो आदि हूंदो आहे। हिकदमि शुद्ध केॾी सुठी दुनिया हूंदी जिते विकार जो नाम निशान ई न हूंदो। विकारनि जी ई अविद्या हूंदी। तव्हां डबल अहिंसक ठहो था न। बाबा चवनि था तव्हां डबल अहिंसक ठहो था। सतयुग जा मालिक हुयो। नामिया गोल्डन एज दुनिया, कंचन दुनिया, हिकदमि शुद्ध पवित्र दुनिया। कंचन मतिलबु ॾाढी सुठी दुनिया। त आत्मा ऐं काया ॿई कंचन ठही वेंदी। कंचन काया केरु ठाहींदो आहे? बाबा ठाहींदा आहिनि। हिकदमि सुंदर तंदुरुस्त, आयु बि हेॾी वॾी हूंदी हुन दुनिया जी बि। मतिलबु प्योरिटी में ॾिसो केॾी ताक़त आहे, है न। हाणे त आयरन एजेड आहिनि। हाणे तव्हां चईंदा आहियो सतयुग पास थी वियो। कल्ह सतयुग हुयो, तव्हां राज्य कंदा हुयो न, तव्हां नॉलेजफुल ठहींदा आहियो। सभु त हिकु जहिड़ा न ठहींदा। असां नॉलेजफुल ठहींदा आहियूं, सभु त हिकु जहिड़ा न ठहींदा। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। मां आत्मा अकाल तख्त नशीन आहियां। हिन स्मृति में असांखे रहिणो आहे। मां आत्मा अकाल तख्त नशीन आहियां, हिन स्मृति में रहिणो आहे। हद ऐं बेहद सां पार वञिणो। सतयुग जी हद, कलयुग जी बेहद सां बि पार, ओ परम धाम में रहिणो आहे। हिन करे हदनि में बुद्धि न फसाइणी आहे असांखे। ॿियो आहे बेहद बाप सां बेहद जी मिल्कियत मिलंदी आहे असांखे। इन नशे में रहिणो आहे।
करम अकरम विक्रम जी गति खे ॼाणे विक्रमनि सां बचिणो। करम अकरम विक्रमनि सां विक्रमनि जी गति खे ॼाणे करे असांखे हाणे विक्रमनि खां बचिणो अर्थात विकार बुराइनि जी वश थी करे कोई बि कर्म न करिणो। पढ़ाई जे समय धंधे सां बुद्धि कढी छॾिणी आहे। पढ़ाई करण जे समय जॾहिं बि असां बाबा खे यादि कंदा आहियूं, बाबा जी न गृहस्थ व्यवहार में रहंदे कमकाज करिणो ई आहे, लेकिन जॾहिं तव्हां वेंदा आहियो योग में पढ़ाई करणु, उन समय असांखे कुझु बि यादि न अचे, बसि मां ऐं बाबा। पोइ कर्म क्षेत्र में बि कर्म कंदे हुए लेकिन बुद्धि बाबा वटि लॻी रहे। वरदान त बाबा चवनि था पढ़ाई जे समय धंधे आदि सां बुद्धि कढी छॾिणी आहे। वरदान श्रीमत जी लगाम खे टाइट करे मन खे वश करण वारा बालक सो मालिक ठहो। दुनिया वारा चवंदा आहिनि मन घोड़ो आहे जो ॾाढो तेज़ भॼंदो आहे, लेकिन असांजो मन हेॾे होॾे भॼी न सघंदो आहे, छो जी श्रीमत जी लगाम मज़बूत आहे। मन खे चई छॾियो आहे बसि बाबा खे यादि करिणो आहे, बुद्धि परमधाम में रहे, बाबा जे जो ज्ञान ॿुधी करे उन हिसाब सां ई बुद्धि काम करे। जॾहिं मन बुद्धि साइट सीन खे ॾिसण में लॻी वेंदा आहिनि त लगाम ढीली थी वेंदी आहे। जॾहिं मन बुद्धि साइट सीन खे ॾिसण लॻी वेंदा आहिनि त लगाम ढिली थी वेंदी आहे, मन चंचल थींदो आहे। हिन करे जॾहिं बि कोई ॻाल्हि हुजे मन चंचल थिए त श्रीमत जी लगाम टाइट करो। मां आत्मा बाबा जी संतान, बाबा जो ॿार आहियां मां। बालक सो मालिक हिन स्मृति सां अधिकारी ठही मन खे पंहिंजे वश में रखो। स्लोगन आहे सदा निश्चय हुजे कि जो थिए थो उहो बि सुठो आहे ऐं जो थियण वारो आहे उहो बि सुठो आहे, त अचल अॾोर रहंदा। सदा निश्चय रहे कि जो थिए थो न उहो बि सुठो आहे ऐं जो थियण वारो आहे उहो त ॾाढो ई सुठो थियण वारो आहे। सदा इहे यादि रखो त अचल अॾोर रहंदा। जीवन में असांखे अचल अॾोर रहणो, हुन जे लाइ सुठो शब्द यादि रखो। जेको थी वियो उहो बि सुठो, जो थिए थो उहो बि सुठो, जो अॻियां थींदो उहो त ॾाढो ई सुठो आहे। त हिन सां असां जीवन में सदा अचल अॾोर रहंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।